अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैरात बि सही आहे। कल्ह वीडियो ठाहियो फेसबुक ते, सो फेसबुक ते बि लाथो, टिकटॉक ते बि लाथो। ॾाढनि माण्हुनि ॾिठो। तक़रीबन टिकटॉक ते 1200 खां मथे माण्हू ॾिसी विया, 1500 जे लॻभॻि। ऐं फेसबुक ते तक़रीबन 500 माण्हुनि खे तक़रीबन ॾिठो आहे हुन वीडियो खे। ऐं जेको आहे सो कमेंट्स ऐं लाइक्स बि सुठा आया आहिनि। कुझु दोस्तनि वरी चयो मैसेज करे त जेको आहे सो तव्हां ॿिया बि वीडियो ठाहियो, जेको आहे सो उनजे करे जिन दोस्तनि शेयर कयो वरी महिरबानी। ऐं जेको आहे सो कमेंट करण जी, शेयर करण जी वरी महिरबानी। सो दोस्तो, अॼु हिकिड़ो वीडियो ठाहींदा वरी ॿिए मौज़ू ते। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम हुई। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो दौर हो। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह साईं सां मिलणु वेंदो हो, मुलाक़ात में जेको आहे सो हम कलाम थियणु वेंदो हो। त उनजे जेको आहे सो क़ौम में, उमत में हिकिड़ी माई जेको आहे सो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि पेश थी। चईंसि त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चई त हे अलाह जा नबी, तव्हां डेली वेंदा हो जेको आहे सो अलाह साईं सां हम कलाम थियणु। त जेको आहे सो मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो कमु आहे, जेको आहे सो तव्हां अलाह साईं खे जेको आहे सो पुछा करे मूंखे ॿुधायो। त जेको आहे सो चईंसि हा ॿुधायो मूंखे। चईंसि त मूंखे औलाद कोन थी थिए, मूंखे इलाही टाइम थियो आहे, शादी कई आहे मूं, पर मूंखे औलाद कोन थी थिए। सो अलाह साईं खां पुछा करे ॿुधायो त मुंहिंजे नसीब में औलाद आहे या कोन्हे को। हज़रत मूसा अलैहिस्सलाम हुनखे चयो त ठीकु आहे, जेको आहे सो मां वञा थो अलाह साईं सां, जेको आहे सो हम कलाम थींदुमि त मां इहा ॻाल्हि कढंदुमि हुते, पुछा करे तव्हांखे ॿुधाईंदुमि। सो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह साईं सां जॾहिं वियो, हम कलाम थियो, त जेको आहे सो जेका हुनजी पंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि हुई उहा करे जंहिं महिल वापसि अचण वारो हो त हुन खां अलाह साईं खां सुवाल कई त अलाह, मुंहिंजी उमत में हिकिड़ी माई आहे, हीअ नाले सां, हुनजो हीउ मुड़ुसु आहे। सो मूं वटि आई त चए पई त जेको आहे सो मूंखे इलाही टाइम थियो आहे, मूं शादी कई आहे, मूंखे औलाद कोन थी थिए। सो अलाह साईं खां पुछा करे ॾे त जेको आहे सो मूंखे औलाद थींदी या कोन थींदी। सो सो हुन चयसि त जेको आहे सो अलाह साईं हुनखे चयो त मूं वटि जेको आहे सो इन्हनि माण्हुनि जे लाइ, हिन जे नसीब में यानी की औलाद कोन्हे लिखियलु। सो जेको आहे सो चईसि ठीकु आहे। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटी आयो त अचे, ऐं जेको आहे सो हुन माई खे चई त जेको आहे सो जीअं हुनखे माई बेॾे ते आई मूसा अलैहिस्सलाम सां मिलणु, त हुनखे चई त जेको आहे सो ए मूसा, अलाह साईं जा नबी, असांजे बारे में पुछा कई अलाह साईं खां त असांजे बारे में छा थो चए। चईसि हा मूं पुछा कई आहे, ऐं जेको आहे चए थो तव्हांजे नसीब में औलाद कोन्हे का। चईसि हा। चई हा। सही आहे, जेकॾहिं असांजे नसीब में औलाद कोन्हे, का ॻाल्हि न आहे, अलाह वधीक बहितर थो ॼाणे, हिन में अलाह साईं जी भलाई हूंदी। चईसि जी हा। जेको आहे सो ईअं 2-3 ॾींहं गुज़रिया, उहा माई घर में वेठी, त ॿाहिरां जेको आहे सो फ़क़ीर आयो। चई त आहे को माण्हू जेको आहे सो मां बुखारो आहियां, मूंखे जेतिरियूं मानियूं ॾींदो मां हुनखे उनजे बदिले में ओतिरा पुट ॾींदुसि। सो हिन माई ॿुधो, जेको आहे सो माई मानी वठी पई पचाए। चईसि त हा फ़क़ीर, जेको आहे सो वेह त मां मानी खणी थी अचां। सो हुन माई जेको आहे सो 7 मानियूं पचायूं, 7 मानियूं पचाए ऐं हुन फ़क़ीर खे ॾिनई। फ़क़ीर खाधियूं या खणी वियो, त कुझु खाधई कुझु खणी वियो। त जेको आहे सो हुन फ़क़ीर हुनखे दुआ कई त इंशा अलाह तोखे जेको आहे सो 7 पुट ॼमंदा, अलाह कंदो, मुंहिंजी दुआ आहे तोखे। सो कुझु टाइम गुज़रियो त हुन माई खे जेको आहे सो बाक़ी ॿार थियो, ऐं जेको आहे सो हुनखे पुटु ॼाओ। ईअं कंदे हिकिड़ो पुटु ॼाओ, वरी कुझु टाइम गुज़रियो, ॿियो पुटु, 3 पुटु, 4 पुटु, 5 पुटु ॼा त 7 पुट हुनखे ॼमी विया। हल
उन माई खे जंहिं महिल 7 माण्हुनि जे बदिले 7 पुट ॼमी त साॻी माई हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि आई। अर्ज़ु कयईं त हे मूसा अलाह जा नबी चयसि मूंखे सुञाती? चई न। चई त मां उहा साॻी माई आहियां जेको आहे सो तोखां पुछा कई हज़रत पंहिंजे जेको आहे सो असांजे अलाह साईं खां पुछा करे ॾे त मूंखे औलाद थींदी या न थींदी। चयसि हा बिल्कुलु मां तोखे सुञातो हाणे। चयसि पोइ तूं मूंसां कूड़ छो ॻाल्हायो? चयसि मां नबी आहियां अलाह जो, मां कीअं तोसां कूड़ ॻाल्हाईंदुमि? चई या पोइ तुंहिंजे अलाह साईं कूड़ ॻाल्हायो आहे, तुंहिंजे ख़ुदा कूड़ ॻाल्हायो त जेको आहे सो तव्हांखे औलाद कोन थींदी। चई अलाह कूड़ कीअं ॻाल्हाईंदो? अलाह कूड़ ॻाल्हाए थो सघे? मां बि कूड़ नथो ॻाल्हाए सघां, मां त अलाह जो नबी आहियां, अलाह कीअं कूड़ ॻाल्हाईंदो? चयसि न पोइ जेको आहे सो मूंखे त औलाद थी आहे। चयसि घणा? चयसि मूंखे 7 पुट ॼावा आहिनि। चयसि हा 7 पुट तोखे ॼावा आहिनि? चयसि हा। मूसा अलैहिस्सलाम अलाह जो नबी हैरान थी वियो। अलाह साईं चयो त हिन जे नसीब में औलाद कोन्हे, हिन खे जेको आहे सो 7 पुट ॼावा आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तमामु परेशान थी वियो। चयईंसि अलाए छा माजर आहे? चयसि हाणे मां जंहिं महिल अलाह सां मिलणु वेंदुमि, हम कलाम थींदुमि त मां इहा पुछा कंदुमि राज़, पोइ मां तोखे सुभाणे ॿुधाईंदुमि। वॾी ॻाल्हि आहे। हू पाण हैरान थी वियो। हा सम्झो दोस्तो, सो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां इहे अलाह साईं मुलाक़ात यानी कि हम कलाम थियण जो त अलाह साईं खां पुछा कई या अलाह हीअ छा माजर आहे? चयसि कहिड़ी? चई फलाणी माई मूं वटि आई जेको आहे सो मां तव्हां खां पुछा कई त तव्हां अर्ज़ु कयो, तव्हां चयो त हुनखे औलाद जेको आहे सो कोन थींदी। हुन माई खे त 7 पुट ॼावा आहिनि। त अलाह साईं हुनखे जवाबु ॾिनो त हे मूसा जेको बि माण्हू यानी पोइ मां नाउमीद न थींदो, यानी अनकंडीशनल हालात में मूंखां जेको आहे सो घुरंदो, अनकंडीशनल हालत में जेकॾहिं मूंखे वरी बि मञंदो ऐं माना मूं मां भरोसो न लाहींदो, पोइ मां उमेदु न लाहींदो त मां उनखे ॾेई छॾींदुमि। बेशक बिल्कुलु हुन नसीब में न हा, पर हुन वटि फ़क़ीर आयो जंहिं महिल मूं अलाह जो नालो हुन वटि हुनखे चई त अलाह जे नाले ते ॾे, त हुन मूं अलाह जे नाले में उमेदु सम्झी ऐं जेको आहे सो हुनखे ॾिना मानियूं ॾिनियूं। त मूं अलाह साईं वाक़ई हुन नसीब में न हो। पोइ हुन फ़क़ीर जो हुनखे दुआ कई त हुन हालांकि मां अलाह हुनखे चयो त तोखे कोन थींदो, पर पोइ बि हुन उमेदु न लाथी त हुन चयो त थी वेंदा, जेकॾहिं फ़क़ीर दुआ कंदो अलाह कंदो त थी वेंदा। त जेको आहे सो मां हुनखे ॾेई छॾिया। वाक़ई हुनजे नसीब में कोन हो, औलाद कोन हो, पर पोइ मां हुनखे ॾेई छॾियो। मां हुनजो ईमान ॾिठो, फ़क़ीर जी दुआ हुनखे ई। पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो ऐं माई खे ॿुधाईं त जेको आहे सो इन ॻाल्हि जे करे तव्हांखे औलाद थियो आहे। सो दोस्तो चवण जी ॻाल्हि मक़सदु इहो त अॼुकल्ह जे दौर में माण्हू बिल्कुलु जेको आहे न अलाह साईं मां नाउमीद न थिए। अलाए केतिरा माण्हू आहिनि जिन खे औलाद कोन्हे, जिन खे घणा माण्हू ख़ुदिकुशियूं था कनि, हालातनि मां तंग थी, घणनि खे के मसइला आहिनि, पोइ हार मञी था वियनि, अलाह मां आसिरो लाहे था वियनि। बिल्कुलु अलाह मां आसिरो न लाहिजे, अलाह साईं वॾो आहे। जेकॾहिं कंहिंखे डॉक्टर चए बि थो त भाउ तोखे औलाद नथो थिए, या के अहिड़ी शयूं आहिनि जेके ज़ाहिर तरह सां नज़र थियूं अचनि त न थींदियूं, पर अलाह में माण्हू आसिरो न लाहे त इनशा उहे शयूं उन जूं थी वेंदियूं। छो त हर शइ अलाह जे हथ में आहे ऐं उहो ई करे सघे थो। जेकॾहिं दुनियावी माण्हू या दुनिया में कहिड़े बि हंध ते हुनखे ॿुधायो वञे थो त भाई हीउ कमु न थींदो, इम्पॉसिबल आहे, पर उहो अलाह में उमेदु नथो लाहे त उहो त मुंहिंजो कमु थी वेंदो, इनशा हुनजो कमु थी वेंदो। अलाह वॾो आहे। अलाह में उमेदु न लाहिजे, कहिड़ी बि हालत में कहिड़ी बि कंडीशन में हुजे त जेको आहे सो अलाह में भरोसो रखियो अचिजे। अलाह साईं सभु कमु सवला कंदो। अॼु जे लाइ जेको आहे सो इहो वीडियो आहे। सो दोस्तो हिनखे लाइक कमेंट शेयर कजो, वॾी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।